उन्हनि जो दावो आहे क्रिसमस में मैरी क्रिसमस चवंदा आहिनि त हू हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला नाऊज़ु बिल्लाह पुट खे पैदा कयो आहे। अल्लाह तबारक व तआला हिन जी संगीनी ॿुधाइण जे लाइ मिसाल ॾिनी आहे तकादु समावातु यतफत्तरन त हिन ॻाल्हि खे ॿुधी करे क़रीब आहे, वेझो आहे त हीउ आसमान फाटी पवे, यानी एॾी ख़तरनाक ॻाल्हि तव्हां कई आहे। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। नाज़रीन किराम, असीं सभु मुस्लमान आहियूं ऐं छा हिकु मुस्लमान जे लाइ हीअ शइ जाइज़ आहे त हू कंहिं बि ग़ैर मुस्लिम खे, ग़ैर मुस्लमान चाहे हू अहले किताब हुजे या ॿियो कोई, उनखे उन्हनि जे मज़हबी त्योहार या उन्हनि जी ईदनि ते उन्हनि खे मुबारकबाद या वधाई ॾेई सघे थो? हीउ हिकिड़ो अहिड़ो सुवालु आहे जेको हर साल कई माण्हू पुछंदा आहिनि। इन जी ज़रूरत इन करे छो त मुस्लमान इन्हनि ॾींहंनि में इहे सम्झंदा आहिनि त हीउ हिकिड़ो इंसानियत जो हक़ आहे त उन्हनि खे वधाई ॾिनी वञे। त इन जो जवाबु सम्झण जे लाइ असांखे इस्लाम जे अक़ीदे खे सम्झणु ज़रूरी आहे त असांजे ऐं उन्हनि जे अक़ाइद में छा बुनियादी फ़र्क़ु आहे। त उन्हनि जो दावो आहे क्रिसमस में मैरी क्रिसमस चवंदा आहिनि त हू हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला नाऊज़ु बिल्लाह पुट खे पैदा कयो आहे, यानी उन जो पुट पैदा थियो। इस्लाम इन जे बारे में जेको तारीफ़ ॾिए थो, जेको तालीम ॾिए थो, उहा इहा आहे लम यलिद वलम यूलद वलम यकुन लहू कुफुवन अहद। न कंहिंखे ॼणियो अथसि ऐं न पाण ई ॼणियो वियो आहे ऐं न वरी को सदस्य मट सानी ई आहे। इहो असांजो बुनियादी जवाबु आहे। फ़र्क़ु आहे मुस्लमाननि में ऐं ईसाईनि में। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त अल्लाह तबारक व तआला छा हिन ॻाल्हि ते राज़ी आहे त केरु हिन ॻाल्हि जो प्रचार करे त मुबारक हुजे मैरी क्रिसमस त अल्लाह रब्बुल आलमीन जो पुटु नाऊज़ु बिल्लाह पैदा थियो 25 डिसंबर ते। अल्लाह तबारक व तआला हिन जी वज़ाहत सूरत मरियम में फरमाए थो वक़ालू इत्तख़ज़ अर्रहमान वलदा। हू चवनि था त रहमान कंहिंखे पुटु बणायो आहे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन चवे थो लक़द जिअतुम शैअन इद्दन यकादु अस्समावातु यतफत्तरन मिन्हु वतंशक्कुल अर्दु वतखिर्रुल जिबालु हद्दन दअउ लिर्रहमानि वलदा। कहिड़ी न वाहियात ॻाल्हि ठाहे आया आहियो, इजो था आसमान फाटी पवनि, ज़मीन ॾरी पवे ऐं जबल भुरी किरी पवनि। इन ॻाल्हि ते त रहमान लाइ खणी औलाद हुअण जी दावा कई अथनि। अल्लाह तबारक व तआला हिन जी संगीनी ॿुधाइण जे लाइ मिसाल ॾिनी आहे तकादु समावातु यतफत्तरन त हिन ॻाल्हि खे ॿुधी करे क़रीब आहे, वेझो आहे त हीउ आसमान फाटी पवे, यानी एॾी ख़तरनाक ॻाल्हि तव्हां कई आहे त वेझो आहे त आसमान फाटी पवे। वतंशक्कुल अर्ज़, ज़मीन जेका इहा फाटी पए। वतखिरुल जिबालु हद्दा, ऐं पहाड़ जेके आहिनि इहे रेज़ा रेज़ा टुकड़ा टुकड़ा थी वञनि। त माना इहो आहे त अगरि इन्हनि शयुनि खे अहसासु हुजे त तव्हां जेका ॻाल्हि कई आहे उहो केॾो वॾो संगीन जुर्म आहे रब्बुल आलमीन जी सिफ़त जे बारे में, रब्बुल आलमीन जी इज़त जे बारे में। अॼु अगरि केरु असां में असांजी माउ या पीउ जे बारे में को अहिड़ो कलिमो ॻाल्हाए या गार ॾिए, छा असां उनखे दोहिराईंदासीं? छा उन ते असां चवंदासीं त तव्हांखे मुबारक हुजे त तव्हां मुंहिंजे वालिद खे या मुंहिंजे वालिदा जे बारे में इहा ॻाल्हि चई आहे? हरगिज़ न। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में असां कीअं राज़ी थी सघूं था त केरु इंसान बि, का मख़लूक बि अल्लाह तबारक व तआला जी ज़ात, उन जी सिफ़त में का अहिड़ी ख़तरनाक ॻाल्हि करे जंहिं ते रब्बुल आलमीन राज़ी न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं बि इंसाननि जे लाइ कुफ़ुर खे पसंदि नथो करे। रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में असांजे लाइ वाज़े पैगाम ॾिनो आहे वलन तरज़ा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। त ऐं मुसलमानो, तव्हां खां कॾहिं बि ईसाई ऐं यहूदी, इहे जेके बि ग़ैर मुस्लिम आहिनि, तव्हां सां कॾहिं बि राज़ी कोन थींदा जेसीं ताईं तव्हां उन्हनि जी पैरवी न कयो, उन्हनि जे दीन खे इख़्तियार न कयो। त छा असां हिन ॻाल्हि जे लाइ तयारु थी विया आहियूं त असां उन्हनि जे दीन खे पंहिंजो मज़हब ठाहे छॾियूं सिर्फ़ु इंसानियत जे नाले ते, सिर्फ़ु मुहबत जे नाले ते? ऐं पोइ असां खां पुछो वेंदो आहे त हीअ बि त असांखे मुबारकबाद ॾींदा आहिनि रमज़ान जी, ईद जी। त असांजो सिंपल ई जवाबु आहे त असांखे तव्हांजी मुबारकबाद न खपे, असांखे तव्हांजी हिन ॻाल्हि ते मुहबत न खपे। त असां उन्हनि जो मुख़्तसरन जवाबु ॾींदासीं त तव्हांजो इस्लाम क़बूल करणु असांजे लाइ मुबारकबाद जो मुस्तहिक़ आहे। छो
छा असां दुनिया में सिर्फ़ु उनजे दिलि ख़ुशि करे अलाह वटि ख़ुशी सां पहुची सघूं था? न, इस्लाम एॾो अज़ीम मज़हब आहे, उहो कंहिं बि इंसान जे लाइ बाह में सड़णु, जहन्नुम में वञणु क़ाबिल क़बूल नथो सम्झे। छो? मुसलमान जी दावत, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत इहा हुई त उहो इंसाननि खे जहन्नुम मां आज़ादु कराइनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोईंदा हुया, इंसाननि जे लाइ दुआऊं घुरंदा हुया त अल्लाह इन्हनि खे इस्लाम जी दावत नसीब फरमा, इस्लाम क़बूल करण जी तौफ़ीक़ ॾे। अगरि ही मुसलमान थी वेंदा त हमेशह जे लाइ जहन्नुम मां आज़ादु थी वेंदा। पर जेकॾहिं अगरि ही इस्लाम ते इन्हनि जो इख़्तिताम नथो थिए, इस्लाम में दाख़िल नथा थियनि, त दुनिया में तव्हां इन्हनि खे केतिरी बि ख़ुशियूं ॾियो, केतिरी बि मुहबत ॾियो, आख़िरत में तव्हां इन्हनि जे लाइ कुझु बि भलाई नथा करे सघो। त असांजी दावत इहा आहे, असांजी उम्मत जी दावत इहा आहे त असां मुसलमाननि खे हक़ीक़ी कामयाबी, हक़ीक़ी ख़ुशी ॾियूं जेका अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे ऐं क़ुरान मजीद में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए अता कई आहे। उहा आहे इस्लाम जी दावत। जेको इंसान इस्लाम क़बूल कंदो उन जे लाइ ईद आहे जेका अल्लाह ऐं उन जे रसूल असांखे ॾिनियूं आहिनि, ईद उल फितर जी सूरत में, ईद उल अज़हा जी सूरत में। बाक़ी जेके त्योहार आहिनि जंहिंमें क्रिसमस आहे, ॿिया बि अहिड़ा त्योहार जेके प्योर बुनियादी अक़ीदे ते मबनी आहिनि, त अल्लाह तबारक व तआला जे बारे में उहे कुफ्री अक़ीदा उन्हनि में शामिल आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो वियो, जंहिंजे रद में अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद नाज़िल कयो। त असां मुसलमान उन ॻाल्हि ते कीअं राज़ी थी सघूं था जेका ॻाल्हि अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ इंतिहाई नाराज़गी जो सबब आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त अल्लाह ताला असां मुसलमाननि खे सही मनहज, सही इस्लाम ऐं सही तरीक़े ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांजे गैर मुस्लिमनि खे अल्लाह तबारक व तआला इहा तौफ़ीक़ ॾे त हू इस्लाम जी दावत खे क़बूल कनि, ताकि हू अल्लाह रब्बुल आलमीन जी हक़ीक़ी तौहीद, उन जी मुहब्बत ऐं उन जे नबीअनि जी इताअत करण जो सही मिस्ताक ठहनि। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।